मां कुछ सोच सोच त बाबे खे कीअं छॾाए अचणो आहे। इने लाइ परेशान न थी। जेकॾहिं मरी बि पियो न त हिन घर तां हिन ॻोठ तां ॾमर लही पवंदो। शाबस अथई अम्मा, शाबस अथई। हू तुंहिंजो मुड़ुसु आहे, हुनजी तोखे परवाह ई न आहे। पुट मूंखे सभिनी जी परवाह आहे, पर तूं दिलि ते हथ रखी ॿुधाए, कॾहिं तुंहिंजे पीउ मुड़ुसु हुजण जो फर्ज़ अदा कयो आहे? कॾहिं तव्हांखे महसूसु कराई त हो हिकु नेक इंसान आहे, सत फटनि में ज़िंदगी गुज़ारी। बाबा अलाए केतिरियूं ठोकरूं खाधियनि। बाबा जिन ज़ुल्मनि जे करे दादा गुलशेर मारिजी वियो आहे। पोइ बि बाबा खे सुकून न आहे मिलियो। मुंहिंजो अछो मथो त थी वियो आहे, अञा ताईं मुंहिंजी शादी नथो कराए ऐं तुंहिंजी उमिरि बि शादी खां चढ़ंदी थी वञे। छा वरी इहा बाबा की सोच आहे जेको तुंहिंजे लाइ तो कुझु करे न ई वरी मुंहिंजे लाइ? उनखे पंहिंजे फॾनि मां वांध काए मिलंदी त ॿिए जे लाइ सोचींदो न। ओ अम्मा, पहिरीं बाबे खे छॾायूं, पोइ इहे ॻाल्हियूं पिया कंदासीं बाबे जे अॻियां। तोखे जेकॾहिं लाचार आहिनि त भई छॾाइजीसि। हा मुंहिंजो हक़ीक़ी पीउ आहे, मां ई कोशिशि कंदुसि, मां ई हुनखे छॾाईंदुसि। सम्झी न थी? मां छॾाईंदुसि त मां। हा पोइ मां हलो निकिर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।